नमस्ते। दुनिया जी तारीख मंजा बल्कि तमाम पुराने तहजीबा ने सभ्यता जी गाल अचे थी ते सिंधु सभ्यता पंहिंजे उरूज ऐं तरक्की में समयल मदोश नजर अचे थी। उन्हीं तहजीब अहिड़ियूं इजादूं कयूं जिन मां नामवर अदीब लेखक शाइर संग तराश दुनिया जी मशहूर जो कारण थी पिया हमेशा याद रखिया विया। अॼु दुनिया जने सिंधु मासरी मोहन जे दड़े जे तकलीफ़ी तसरन ते सोचे थी ते दंग दही वञे थी ते मार अहिड़ी सोच ऐं अहिड़ी तसराती सोच पर अञा बि दिलचस्पी जी इहा ॻाल्हि आहे त उन्हीं तहजीब रियाज़ी ते वॾो कमु कयो ऐं पीठे जाड़ो औज़ार क़ाइमु कयो त उन्हीं चीज़ एॾियूं इजादूं कयूं पर कॾहिं बि को बि हथियार न ॾिठो वियो ऐं सिंधु सभ्यता पंहिंजी अमन ऐं भाइपी जी सोच ते बुलंद रही। असांजो जॾहिं खून खुशबू थी ईंदो त वेड़ा वतन जा बि वासे छॾींदो। जॾहिं ॿारड़े कंहिं कई ॿोली बाग़ी त माणींदा ही मंज़िल मुंहिंजा ढोल ॾाटी। थैंक यू।